कोटड़ी वेझो सिंधु दरिया में 24 कलाकनि में पानी में लाथ रिकॉर्ड कई वई आहे। कंट्रोल रूम मूजिब दरिया जो मथां वहिकिरो 2,17,068 ऐं हेठियां वहिकिरो 2,03,993 क्यूसेक रिकॉर्ड कयो वियो आहे। हेठियां ई बोर्ड वारी सूरत बरक़रार आहे। इन हवाले सां असां सां वीडियो लिंक ते मौजूद आहे कोटड़ी मां धती टीवी न्यूज़ जो रिपोर्टर एजाज़ मुगल। जी एजाज़, वधीक तफ़सीलनि खां आगाह कजो। जी बिल्कुल, मुसलसल चौमासे की बरसात जो सिलसिलो समूरी सिंध में पिणु जारी है। जॾहिं त सिंधु दरिया में मुसलसल पानी में इज़ाफ़ो थियणु शुरू थी वियो। जॾहिं त कंट्रोल मुताबिक़ कोटड़ी ब्रांच में गुज़िरियल 24 कलाकनि में पानी में लाथ पिणु आई आहे। अवांखे ॿुधाईंदा हलूं त कंट्रोल रूम मुताबिक़ दरिया सिंध जो जेको मथां वेकिरो आहे उहो 2,17,066 रिकॉर्ड कयो वियो आहे। जॾहिं त हेठां वेकिरो 2,03,993 रिकॉर्ड कयो वियो आहे। हिन वक़्तु कोटड़ी जे सिंधु दरिया में हेठां ई बोर्ड वारी सूरत पिणु बरक़रार आहे। अवांखे ॿुधाईंदा हलूं त मुसलसल पानी जे इज़ाफ़े खां पोइ कोटड़ी जे जेके दरिया सिंध आबाद जेके ज़री ज़मीनूं हुयूं उहे पिणु पाणी हेठि अची वियूं आहिनि। जॾहिं त उते आबादगारनि खे पिणु कापरी धकु रसियो आहे। उन खां अलावा इहो ॿुधाईंदा हलूं ही मुसलसल पाणी जे इज़ाफ़े खां पोइ जेके मलाह आहिनि उन्हनि पिणु पंहिंजे सिंधु दरिया में ॿेड़ियूं पिणु छॾे ॾिनियूं आहिनि ऐं शिकार जो सिलसिलो पिणु उन्हनि पारां जारी आहे। उन्हनि जे चेहरनि ते पिणु मुरकूरस अची वियूं आहिनि। उन खां अलावा ॿुधाईंदा हलूं त मुसलसल पाणी जे इज़ाफ़े खां पोइ जेके कोटड़ी जा हेठां वारा इलाइक़ा आहिनि उते पाणी पिणु अची वियो आहे। उते जेके कोटड़ी जे दरिया सिंध जे किनारे ते आबाद जेके आबादियूं आहिनि उते पिणु पाणी अची वियो आहे। इंतिज़ामिया पारां कंहिं क़िस्म जा जोगा उपाय वरिता विया आहिनि जंहिंजे करे खे पिणु मुंहुं ॾेई रहिया आहिनि। उन खां अलावा इहो ॿुधाईंदा हलूं त जेको दरिया सिंध में पोइ कोटड़ी भरपाती मुख़्तलिफ़ खां वॾे अंग में जेके शहरी उते पहुचनि था, ॿेड़ी में वेही करे ऐं दरिया सिंध में लुत्फ़ अंदोज़ पिणु वठनि था। हिन वक़्तु बि कोटड़ी में किथे हल्की किथे तेज़ बरसात जो सिलसिलो पिणु जारी आहे। जॾहिं त हिन वक़्तु कोटड़ी में हेठां ई वारी बोर्ड वारी सूरत पिणु बरक़रार आहे।